वेहण वारे जे मथा काफ़ी ज़िम्मेदारियूं आहिनि त हिन मिंबर ते वेही जेको ॻाल्हाए थो पियो वो अवाम जे मिजाज के ॾिसी न ॻाल्हाए अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे मिजाज के ॾिसी करे ॻाल्हाए तव्हां जेड़े ॾींहं खां इहा आदत विधी न तव्हां त आलिम के तव्हां ईअं चओ त क़िबला अहिड़ो ख़िताब कर जो अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल राज़ी थी पवे सुभान अल्लाह कोन था चओ मूंखे अफ़सोस थींदो आहे त तव्हां ऐं असां हक़ीक़त खे सम्झण जी कोशिश कंदा ई न आहियूं जंहिं ॾींहं खां तव्हां ऐं असांजो मिज़ाज इहो बणियो तव्हां ऐं असां आलिमनि खे इहो चयोसीं त बाबा उहो ॿुधाए जंहिंमें अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल राज़ी थी पवे ॾिस त कीअं थो इनकलाब अची पवे पर तव्हां ऐं असांजी आदत आहे उबती मौलवी साहब पहुतो न आहे अवली कन भरींदासीं त साईं अहिड़ो किताब कजां जो माण्हू राज़ी थी वञे अब माण्हू रसूल खां राज़ी न थिया त मां कहिड़े बाग जी मूरी आहियां माण्हू सहाबा खां राज़ी न थिया त असां कहिड़े बाग जी मूरी आहियूं माण्हू अहल बैत खां राज़ी न थिया त तव्हां असां छा आहियूं माण्हू इमाम हुसैन सां राज़ी न थिया रसूलुल्लाह जे कुल्हनि जे सवार सां राज़ी न थिया त पोइ जेसीं ताईं माण्हुनि खे राज़ी करण जी कोशिश कंदासीं न त कमु ठहंदो ई कोन मिज़ाज इहो ठाहियो जो अमीरुल मुजाहिदीन रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा इन्हें जाना इन्हें माना न रखा गैर से काम लिल्लाहिल हम्द में दुनिया से मुसलमान गया ओ मुंहिंजा साईं जेकॾहिं तव्हां असां इहो मिज़ाज न धारींदासीं न त पोइ अल्लाह खे असांजी बि परवाह कोन्हे का न अल्लाह खे कंहिं मुल्ले जी परवाह आहे न कंहिं मौलवीअ जी परवाह आहे न अल्लाह खे कंहिं जलसन कराइण वारनि जी परवाह आहे न अल्लाह के कंहिं सुरन वारन मुफ्तिन जी का परवाह न न जेकॾहिं दुनियादारन अमीरन कम न कयो त अल्लाह बिलाल जेड़े खां बि दीन जो कम अल्लाह वठाए ॾेखारींदो आहे अल्लाह सलमान खां बि कम वठाए ॾेखारींदो आहे अल्लाह ताला हज़रत ज़ैद खां बि कम वठाए ॾेखारींदो आहे दुआ कयो त असांजो शल मिज़ाज अहिड़ो बणिजे जो कंहिं आलिम खे घुरायूं उनखे बि इहो ई चऊं त बाबा माण्हुनि खे राज़ी न कर राज़ी कर त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे राज़ी कर थरो था लाइ कावड़ा बैठा सुभान अल्लाह सुभान अल्लाह तव्हां असां महबूब जे मिलाद शरीफ जी महफिल में आया आहियूं महीनो पहिरियों पूरी सिंध जे अंदर तव्हां ॾिठो हर तरफ क़यामत जो मंज़र ई मंज़र को नज़र अचे हर माण्हू परेशान हर माण्हू बेहाल माण्हुनि जा फसल तबाह थी विया माण्हू घरनि खां बेघर थी विया पर जॾहिं रबियुल अव्वल शरीफ जो चंड नज़र आयो सुन्ननि जे चेहरनि ते मुर्क अची वई सुभान अल्लाह जेके मुर्किया आहिनि उहे सुभान अल्लाह चओ बाक़ी सुभान अल्लाह न चओ जीअं रबियुल अव्वल शरीफ जो महीनो आयो चेहरनि ते मुर्कूं अची वयूं चेहरनि ते ख़ुशी अची वई पंहिंजा दुख विसरी विया गम विसरी विया सभिनी दिल में इहो ई सोचियो यार छा बि थी पवे महबूब जे ज़िक्र जी महफ़िल त ज़रूर सजाइणी आहे महबूब जे मीलाद जी महफ़िल त ज़रूर सजाइणी आहे यकीन ॼाणियो गुनाहगार ज़रूर आहियूं पर वरी बि तव्हां असां सुन्ननि जो ताल्लुक उन मिज़ाज सां आहे जेको 1400 साल पहिरियों सहाबा जो मिज़ाज हो सहाबा जो कहिड़ो मिज़ाज आहे उहद जो मैदान आहे जॾहिं काफ़िरनि मुंहिंजे नबीअ जे बारे में इहा ॻाल्हि फैलाई त नऊज़ बिल्लाह नबी साईं शहीद थी चुका आहिनि इहा ॻाल्हि जॾहिं मदीने तैयबा में पहुती आहे उतां हिकु सहाबियाणी ड्रोड़ंदी अचे थी पई उहद जे मैदान ॾे जॾहिं उहद जे मैदान ॾे ड्रोड़ंदी अचे थी जॾहिं रस्ते ते पहुती कंहिं चयोसि त इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन तुंहिंजो वर गुज़ारे वियो आहे तुंहिंजो वर शहीद थी वियो आहे चवण लॻी छॾ वर खे दिलबर मुस्तफ़ा जी ॻाल्हि ॿुधा अॻिते हली कंहिं चयो त तुंहिंजो पुटु शहीद थी वियो आहे छॾ पुट खे महबूब जी ॻाल्हि ॿुधाए अॻिते जो हलंदी वञे जॾहिं साम्हूं नबी पाक साहिब लौलाक सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम जो दीदार थियो त अर्ज़ थी करे त कुल्लु मुसीबतिन बअदक जललुन या रसूल अल्लाह मां हिननि मुसीबतुनि खे ॾिसां या तुंहिंजे दीदार जा मज़ा वठां मुंहिंजा साईं तुंहिंजे दीदार जी झलक तुंहिंजे इश्क जी तड़प या दुनिया जा दुख गम सभु मिटाए छॾींदी आहे मां जो इहो ई त वजह हुयो जो फैज़ाबाद जे अंदर गोलियूं पई हलनि त बि आशिकनि जे ज़ुबान ते लबैक या रसूल अल्लाह
तभी या आशिक़ रसूल अल्लाह लब्बैक। भला लब्बैक या रसूल अल्लाह सिर्फ तहरीक लब्बैक जो नारो आहे छा? सभिनि जो नारो आहे, ईमानी नारो आहे, कुरानी नारो आहे, रहमानी नारो आहे, इरफानी नारो आहे ऐं वजदानी नारो आहे। कहिड़ो नारो आहे? ॾाढा न चओ कहिड़ो नारो आहे? वजदानी नारो आहे, बुज़दिलनि खे शींह करण वारो नारो आहे। सभई मोहब्बत सां चओ लब्बैक या रसूल अल्लाह। इहो आवाज़ न, इहो आवाज़, इहो न चवंदो त मूंखे तकरीर करण जी का बि ज़रूरत कोन्हे बाबा। नारो हणंदो त मां तकरीर ॿुधाईंदोसांव, न त तव्हां बि ख़ैर मोरे बि ख़ैर। सभई चओ लब्बैक, बुलंद आवाज़ सां चओ लब्बैक, लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक, लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक। ओ सुन्नी मीलाद ते त जलसा जुलूस करें तो पयो, पर नामूस ते भी करे निकरी ॾिस न, नामूस ते भी निकरी ॾिस। मीलाद मल्हाइण भी आशिक़नि जो कमु आहे, मीलाद मल्हाइण भी आशिक़नि जो कमु आहे। टियों ॾींहुं आशिक़नि मीलाद मल्हायो न, रस्ते में ईंदे गोलियूं लॻियूं त बि मुंहिंजे महबूब जा नारा। असांजे इलाइक़े में छलन हिकिड़ो फायर लॻे त को वेहंदो ई कोन, अलाए काॾे थो वञे असांजो इश्क़ रसूल। हूअं त नारा वॾा था हणूं, त मां बि वॾो आशिक़ रसूल आहे। नाराज़ न थिजो, गुल जी ख़ुशबू तव्हांखे मां ॿुधायां थो, पर हेठां जेके असांजे वजूद जे अंदरि जेके कंडा आयल आहिनि, चवां थो त इहे कंडा ख़तम करे सिर्फ़ गुल ॾेई तवजो कयो। अचो सिके मोहब्बत सां मुंहिंजे दिलबर नबीअ ते सलात पढ़ो त मां अवां जे साम्हूं अल्लाह जो क़ुरान पढ़ां। सभई मोहब्बत सां, ज़ौक़ सां, शौक़ सां सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या। अन्या मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या। अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु मन वालो पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो। अल्लाह ताला फरमायो इन्ना आतैना कल कौसर फसल्लि लिरब्बिका वन्हर इन्ना शानिअका हुवल अबतर। ओ मुझा अजीज दोस्त मुसलमान भा, अल्लाह ताला जल जलालुहु मन वालो इरशाद फरमायो त ए मुझा महबूब असा तोखे हर गंज अता फरमाए छॾियो आहे। छा अता फरमाए छॾियो आहे? हर गंज अता फरमाए छॾियो आहे, हर गंज अता फरमाए छॾियो आहे। ऐं अहिड़ो त गंज दिलबर उन गंज जो को इलाइक़ो महदूद कोन्हे को दायरो कोन्हे को। जंहिं जंहिं जगह जो मां रब आहियां, जंहिं जंहिं जाइ जो मां पालणहार आहियां, ख़ालिक आहियां, मालिक आहियां, मुंहिंजे रबूबियत जे इलाइक़े में जेको भी खैरा, जेको भी गंजा ओ दिलबर तो हबीब के अता फरमाए छॾियो आहे। ओ मुझा अजीज दोस्त मुसलमान भा, इन्ना आतैना कल कौसर दिलबर तो के सब गंज ॾिनो, सब गंज ॾिनो। हाणे इन में मीलाद मुस्तफा भी मौजूद आहे। दिलबर तो के हर गंज ॾिनो, हर गंज ॾिनो। ॿिया ॿार ॼमन, ॿिया ॿार दुनिया में अचन त माउ खे तकलीफ़ थिए, जंहिं जगह ते अचन उहा जगह पलीत थिए। दिलबर इहो बि तोखे अहिड़ो त गंज ॾेई छॾियो जो तूं कंहिं ते बार को न थियो आहे। छो त तोखे मां रब बणायो ई उहो हबीब आहे जेको पंहिंजे सॼे उम्मत जा बार खणण वारो आहे। फसल्ले लिरब्बिका वन्हर। ओ दिलबर मकाम त तुंहिंजो बुलंदा 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 दिलबर,
नालैन तुझिया अर्श मुंहिंजो दिलबर उहो दिलबर केड़ो मकाम अल्लाह जे मलाइकन के हिकड़े अमल सां ॾाढी चिड़या ॾाढी नफ़रत आ हिकड़े अमल सां केड़े अमल सां हूं त तव्हां चवंदो हर बुरे अमल सां चिड़या मलाइकन के पर हिकड़ो खास अमल आ जंहिंसां चिड़ केड़ो अमल सुभान अल्लाह चओ त अल्लाह जो कुरान पढ़ी ॿुधायां अल्लाह ताला जल जलालहु अमन वाल इरशाद फरमायो व इज़ क़ाल रब्बुका लिल मलाइकति इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा क़ालू व तजअलु फीहा मन युफ्सिदु फीहा व यस्फिकु दिमाअ व नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लका قال إني أعلم ما لا تعلمون अल्लाह ताला फरमायो मलाइका जी मौला फरमाए मां प्यारो आदम थो ठाया छा चयूं मौला अतजअलु फीहा अहिड़ी मखलूक थो ज़मीन में पैदा करे मन युफ्सिदु फीहा जेका फसाद कंदी ज़मीन दे अंदर वयस्फिकु दिमाअ ऐं तलवारूं खणी करे हिक ॿिए जा खून वहाईंदा हिक ॿिए खे क़त्ल कंदा अल्लाह जे मलाइकन इए न चयो त मौला अहिड़ी मखलूक तो पैदा करे जेका ज़मीन में वञी करे कूड़ ॻाल्हाईंदी जेका ज़मीन में वञी करे ज़िनाऊं कंदी जेका ज़मीन में वञी करे शराब पीअंदी जेका ज़मीन में वञी करे परावा हक़ खाईंदी जेका ज़मीन में वञी करे तुंहिंजी नाफ़रमानी कंदी वाज़िह लफ़्ज़न में मलाइकन छा चयो त हिक ॿिए सां विढ़ंदा हिक ॿिए सां विढ़ंदा रत वहाईंदा क़त्ल कंदा तलवारूं खणंदा हिक ॿिए जूं मुंडियूं वढींदा खून रेज़ियूं कंदा यानी मलाइकन खे खून रेज़ीअ सां ॾाढी नफ़रत आ पर अल्लाह ताला तो फरमाए इन्ना आतोइना कल कौसर ओ दिलबर तोखे अहिड़ो त गंज ॾेई छॾियो जो ॿिए कंहिंखे गंज मिलियल आहे ई कोन को जॾहिं मुंहिंजो दिलबर हबीब मक्को छॾे करे मदीने आयो आहे मदीने तैयबा मां मुंहिंजो दिलबर जॾहिं तलवार खणी करे ओ जॾहिं बदर जे मैदान में दिलबर हबीब पहुतो आहे तलवार खणी करे जो बदर में दिलबर पहुतो अल्लाह ताला फरमायो जिब्रील जी मुंहिंजा मौला फरमाए खणो तलवार हल बदर जागो डाल सुता पिया तव्हांखे चवंदुमि ॿधे क्यों खाओ चवंदो सुभान अल्लाह तव्हांखे चवंदुमि ॿधे क्यों विरायो जन्नत ठही पई आहे चवंदो सुभान अल्लाह हा असांजो मिज़ाज थी वियो अथव ॿुधायां असां थिया कुटी खाइण वारा मजनू रत ॾियण वारा मजनू न आहियूं असां कुटी खाइण वारा मजनू वरी भी शुक्र कयो जो दिलबर ढक ढकियो वेठो वरी भी शुक्र कयो जो दिलबर ढक ढकियो वेठो आ रब छा फरमायो जिब्रील खणो तलवार हल बदर ओ मीकाईल जी मुंहिंजा मौला खणो तलवार हल बदर इसराफील खणो तलवार हल बदर इज़राईल खणो तलवार हल बदर ओ मलाइको खणो तलवारूं हलो बदर मलाइकन चयो मौला असां खे त तलवारुनि खणण सां नफ़रत आ असां त आदम अलैहिस्सलाम जे पैदाइश महिल असां चयो हुयोसीं त वयस्फिकु दिमाअ इन जी औलाद खून रेज़ी कंदी जवाब मिलियो ओ मुंहिंजा मलाइको जॾहिं मुंहिंजो हबीब तलवार खणी निकितो आहे हाणे मुंहिंजे हबीब खां मासूम कोई बि कोन्हे को हबीब जे हथ में तरार आई आहे त तव्हांखे बि तरार खणणी पवंदी खणो तलवार हलो बदर मलाइकन खयूं तलवारूं जॾहिं बदर ॾे जो हलण लॻा अल्लाह ताला फरमायो सिर्फ़ तलवारूं खणी ॾेखारजो न रुगो बीही न रहिजो छा कजो अल्लाह ताला फरमायो फदरिबू
फौकल अनाक वञो वञी करे बदर में लहंदा वञो मुझे नबी जे दुश्मनन जा कंध कपींदा वञो। केर तो फरमाए ॻाल्हायो ई कोन अल्लाह अल्लाह तो फरमाए खणो तलवारूं कंध कपियो छा कपियो कंध कपियो नबी जे गुस्ताखन जा नबी जे बेअदबन जा हुजूर जे दुश्मनन जा हिते वरी ॻाल्हि कर न सही न मिट्रिया माइट्रिया दोस्तिया अमन अमान खराब तो थे अज जो दौर वो कोने को खामोशी सा रहो खामोशी सा रहो चुपड़ी करे रहो मुझो चुप रहणो हुजे हाँ तो सुनो हुसैन चुप रहे हाँ चुप रहणो हुजे हाँ त करबला वारे हुसैन के केड़ी जरूरत हुई मदीने छड़न जी करबला वारे हुसैन के केड़ी जरूरत हुई मक्के छड़न जी करबला वारे हुसैन के त उहा अजमत मिली उहो मकाम मिलो मुसलमानो एक निस्बत बाहिरिया बी निस्बत अंदरिया बाहिरी निस्बत के न अलैन चइबो आ अंदर वारी निस्बत के हुसैन चइबो आ बाहिरी निस्बत रसूलुल्लाह जे कदमन में न अलैन हुसैन दिलबर जे कुलल ते सवारा नालैन जो इहो शान इहा अजमत इहो मकाम जाते जिब्रील न पहुंची सकियो उते मुस्तफा जी नालैन मुबारक पहुंतिया नालैन जो एडो मकाम आ त मुझे दिलबर नबी जे कुलन ते सवार हुसैन जो शान मकाम होंदो उन जी शान अजमत होंदी उहो हुसैन जेको जमियो आ एदा अल्लाह नाला मोकलिया त दिलबर हिकड़े डोटरे जो नालो हसन रखो बे जो नालो हुसैन रखो ये बई नाला अल्लाह ताला हुस्न जे पर्दन में लिखाए रखया हा जरे बई शहजादा आया तदे ये नाला आया जोड़ा चन जन्नत मा पींघो लोडे जिब्रील दिलबर जे कुलन ते सवार थी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे जुल्फन मुबारकन सा खेडल जन जे लाए दिलबर फरमाए त हुसैन मां मोहम्मद मजा मां मोहम्मद हुसैन मजा आया जे जे ला दिलबर फरमाए त हसन हुसैन जन्नत जे जवानन जा सरदार आयल यारो जन्नत जे जवानन जी सरदारी त नंढपण में ही मिली चुकी आ त पो केड़ी जरूरत हुई अली असगर जे गल ते तीर हलाइण जी केड़ी जरूरत हुई अली अकबर जेड़न जवानन के कुसराइण जी केड़ी जरूरत हुई अब्बास जेड़े बहादुरन जा बाजू कटराइण जी केड़ी जरूरत हुई पंहिंजे सिर धार करण जी जिस्म धार करण जी केड़ी जरूरत हुई अम्मा ज़ैनब अम्मा सकीना मुझे महबूब जे न्याणियुनि खे बगैर के वाली वारस दे करबला जे मैदानन में शरण जी केड़ी जरूरत हुई छा जरूरत पेश पई हुई ओ मुझे नबी जा गुलामो सुभाणे क़यामत वारे दिहाड़े सोनो हुसैन जो तोखा मुखा पुछी विजे छा मुझे जिस्म का वधीक तुझो जिस्म छा मुझे अली असगर का वधीक तुझा बच्चा छा मुझी सकीना का वधीक तुझू न्याणियूं छा मुझे अब्बास का वधीक तुझा भाइर छा मुझे मदीने का वधीक तुझो घर छा मूंखा वधीक भी तू आए छा केड़ो जवाब दींदासे छा चवंदासे सोनो हुसैन छो आयो हुसैन आयो इन जे लाए त ओ मुंहिंजा नाना जेको तो दीन आंदो आ अगर इन दीन जा जेके ज़ाहिरी दुश्मन पिया चल उन्हनि खे त सिद्दीक़ अकबर खत्म करे ॾेखारियो फारूक आज़म खत्म करे ॾेखारियो उस्मान ज़ुन्नूरैन खत्म करे ॾेखारियो मौला अली खत्म करे ॾेखारियो पर ओ नाना आहिनि तुंहिंजे दीन जा नाले खणण वारा आया तुंहिंजे दीन में आहिनि रूप तुंहिंजे दीन वारो आ नालो तुंहिंजे दीन जो था खणनि पर आहिनि असुल में गद्दार आहिनि तुंहिंजे दीन जा दीन सां वफ़ादार नायल ओ नाना जे करे तू दीन जे लाइ अल्लाह तो फरमाए दिलबर इन्ना आतैना कल कौसर मकाम तो के ॾिनो तुंहिंजा कदम अर्श ते पहुता पर फसल्लि लिरब्बिक वनहर दिलबर नमाज भी हुजे अगते आ वनहर कुर्बानी भी दे कदे ये कदम अर्श ते पुजल
कदे वरी ताइफ जे मैदान में इन्हनि कदमन के पत्थर लगन तू मां त पाण करियल छा समझी वेठा हूं न समझी वेठा हूं न मरंदासे जन्नत जा 8 दर खुलिया पिया हूंदा हल बाबा ओ मुंहिंजा साईं एतिरो सोलो हुजे हा न त साहबा खे घर छॾणा न पवन हा एतिरो आसान हुजे हा न एतिरो आसान हुजे हा त मुंहिंजे नबीअ खे मको छॾणो कोन पवे हा एतिरो आसान हुजे हा मुंहिंजे नबीअ जे कुल्हनि ते ओझरी न अचे हा एतिरो आसान हुजे हा त अहल बैत किरामन जा एतिरा लाश मुबारक करबला जे मैदान में न पिया हुजनि हा उन्हनि ते घोड़ा न डोड़नि हा अल्लाह ताला फरमायो दिल पर कुर्बानी भी घुर्जे माना जेडो मकाम आ ओतरी कुर्बानी जेडो मकाम ओदी कुर्बानी आ कदम अर्श ते पुजन ताइफ में कदमन मा पत्थर कदमन ते पत्थर लगल उन कदमन मा रत मुबारक वहे हेडा मकाम कड़ो आ अल्लाह ताला तो फरमाए व मा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा मकाम हुआ जो इन जुबान मुबारक मा दिल बर जी जुबान मुबारक मा रब जे अमर का सिवाय हिकिड़ो लफ्ज़ भी कोन निकरंदो आ जो कुछ जाहिर थे अल्लाह जे हुक्म सा अल्लाह जे अमर सा इन्ना आतैना कल कौसर जो मंजर जुबान मा जो निकरे वही आ पर फसल लिरब्बिक वनहर जो मंजर ओ जे मैदान में उन पाक मुबारक के भी पत्थर लगा दीन जे करे पाक नद मुबारक भी कुछ शहीद छा दीन जे करे वो अगते अल्लाह जो फरमाए दिल बर जेडो तुझो मकाम ओडी तुझी कुर्बानी आ दिल बर वा कुर्बानी जी इंतहा करे छड़ी दिल बर भी मक्को छड़ियो दिल बर पंहिंजो देश छड़ियो दिल बर जे सामू मुझे महबूब जे प्यारे चाचे हजरत अमीर हमजा रज़ियल्लाहु ताला अन्हु जे जिस्म के बंद कयो वयो जिगर कयो वियो जिगर जा टुकड़ा टुकड़ा कया वया दिल कढी वई दिल के टुकड़ा कयो वयो जिस्म मुबारक जे पाक उन सूरत मुबारक मा कन वढा वया नक वढो वियो चंप वढा वया मुझे दिल बर नबी जे चाचे जे मथा एतरी मुसीबतूं आयो यानी आजमाइशों आयो अल्लाह जे नबी उए दीन जे करे बर्दाश्त कयो हाने जरे दीन जे करे बर्दाश्त कयो दिल बर एडी कुर्बानी दिनी छो त फल पोखियो दिल बर रात कुर्बानी भी दिल बर दिनी आ हाने जरे वो फल तैयार थी इस्लाम ज़ाहिर थियो आ अल्लाह ताला फरमायो दिल बर हाने घबराए न इन शान हुवल अबतर दिल बर मा रब जो तो सा वाइदो आ जे मकाम ते पहुंची करे तो जेका कुर्बानी दई करे इस्लाम के दुनिया में आबाद कयो वा दिल बर ने इस्लाम जो जेको भी दुश्मन इंदो चाहे भी रूप में इंदो जेड़े भी माहौल में इंदो फरमाई दिल बर इन शान अका हुवल अबतर दुश्मन तो जो जे उन जो पाड़ू कटण मा अल्लाह जो कम आहे नाराज न कोन था मुखे माण्हुनि वरी मुहर्रम में घुराइणियूं इन करे छॾे ॾिनो त किसा नथो ॿुधाए छा नथो ॿुधाए मां चयमि कहिड़ी क़ौम खे किसा ॿुधायूं कहिड़ी क़ौम खे ॿुधायूं करबला करबला उनखे ॿुधाइजे न जंहिंजे अंदरि करबला अचे जंहिंजे अंदरि करबला अचे जंहिं करबला खां सबक न वरितो न कोई भी मौलवी सबक कोन थो सेखारे जंहिं करबला खां दर्स न वरितो न लखे तकरीरूं ॿुधो को भी दर्स कोन थो मिले असां वरी करबला खे छा करे छॾियो असां वरी करबला के बस 2-3 देगियूं लाए न्याज़ हुसैन करे बिस्मिल्लाह अल्लाह अकबर बस सब खैर करे छॾियो सोने हुसैन तुझे 3 देगियुनि जे करे कुर्बानी ॾिनी 3 टपन पाणी जे करे कुर्बानी ॾिनी सोने हुसैन जंहिं शइ जे लाइ कुर्बानी ॾिनी उहो दर्द जेसी ताईं असांजे दिल में न ईंदो न सोनो हुसैन राज़ी न आहे राज़ी कॾहिं थींदो सोनो हुसैन सब चऊं था न मौला मदीनो ॾेखार दुआ घुरंदा आहियो अलाए नाराज़ था वेठा नाराज़ था वेठा अब ॻाल्हि ईअं आहे माण्हू इहो मिक्स खीर पी पी करे जॾहिं हेरी पवंदो आहे न पोइ जॾहिं देसी खीर मिलंदो आहे खालिस पोइ पेट में गड़बड़ शुरू थी वेंदी आहे
थींदी आहे न हाँ हिकिड़ो माण्हू खीर मिलावट वारो पींदो हुजे न पींदो हुजे पोइ जॾहिं ख़ालिस खीर जा उनखे 2-3 गिलास पीआरियो न त पोइ पेट जे अंदरि उनखे गड़बड़ शुरू थी वेंदी आहे त पोइ उनखे चइबो बाबा 2-3 गिलास रोज़ पीतई त इंशाअल्लाह तुंहिंजो मादो बि सही थी वेंदो तूं बि सही थी वेंदे ठीक थी वेंदे जेको डालडा की खाई हिरी पियो हुजे न उन खां पाव मखण जो बि कोन हलंदो आहे छाजे करे न हलंदो आहे त हो हिरियल ई डालडा के हते आहे न हिरियल ई 2 नंबर ते आहे त मुंहिंजे अर्ज़ करण जो मतिलब तव्हां उन देसी ॻाल्हियुनि जा ॿुधण जा आदी थियो ई नथा तॾहिं तव्हां परेशान न थियो न हे छा थी पियो असां चयोसीं त मौली साहिब ॿुधाईंदो त अम्मा आमना वटि महबूब हीअं आयो अब उहो महबूब त आयो पर आयो छो महबूब त आयो पर आयो छाजे लाइ दिलबर त आयो पर आयो छाजे लाइ मक़सद कहिड़ो दिलबर जो शान अज़मत बयान बरहक पर मुंहिंजा साईं जे करे मक़सद ॾे हलंदे ई न मक़सद खे सम्झण जी कोशिश ई कोन कंदे त पोइ ईअं ई थींदो न ईअं ई थींदो दुआ कयो त अल्लाह ताला पोइ इन जे लाइ मां चवंदोमांव जेकॾहिं घणी गड़बड़ थिएव न अमीरुल मुजाहिदीन जो 2-3 तकीना ॿुधो इंशाअल्लाह पाण ई मादो सही थी वेंदो सब चवंदा आहियूं न मदीनो ॾेखार चवंदा आहियो जेके चवंदा हो त खणी सुभान अल्लाह जो सब चवंदा मदीनो ॾेखार पर मदीने वारो पाण घर अचे मां अॼु अहिड़ो नुस्ख़ो थो ॾिसां जो मदीने वारो साईं पाण घर अचे सलात मोहब्बत सां पढ़ो त मां कयां पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हज़रत सैयद सुल्तान बाहू रहमतुल्लाह ताला अलैह हर वक्त पंहिंजे मुरीदन के फरमाइंदा पुट सब कुछ हुजेव जेसी ताईं 3 शयूं न हूंदव कमाल न मिलंदव केवला कहिड़ियूं 3 शयूं हुजन फरमायो हिकिड़ो इल्म वारो ऐन हुजेव यानी 3 ऐन हूंदव त कम ठहंदव हिकिड़ो इल्म वारो ऐन हुजेव यानी इल्म हुजेव जहालत तबाही अथव इल्म खां बाद में ॿियो अमल वारो ऐन हुजेव अमल न हूंदव त इल्म कंहिं बि कम जो कोन्हे को 3 नंबर ते फरमायो पुट इल्म भी हुजेव वरी अमल भी हुजेव अञा बि कम न ठहंदव तॾहिं जॾहिं इश्क वारो बि ऐन हुजेव छो त इल्म उन मकाम ते न पुॼाए सघंदव अमल उन मकाम ते न पुॼाए सघंदव ओ जिथे इश्क मकाम ते पुॼाए छॾींदो आहे तॾहिं त मुंहिंजो कमर वारो साईं फरमाईंदो आहे त मुहबत ना चीज़ खे चीज़ करे छॾींदी आहे मुहबत उन मकाम ते पुॼाईंदी आहे जिथे को पुॼाए ई कोन थो सघे पियो ओ मुंहिंजा अज़ीज़ दोस्त मुसलमान भाउ हिकिड़ो नौजवान शख्स टांगे हलाइण वारो ज़ाहिरी दुनिया में मुआशरे में उनजी ज़ाहिरी का इज्जत कोने का ज़ाहिरी उनजो को नालो कोने को ज़ाहिरी को विग्रेड कोने को ओदो कोने को आम इंसान सब ता चऊं त मौला मदीनो ॾेखार पर मां अॼु नुस्ख़ो थो ॾिसां त मदीने वारो पाण कीअं थो अचे सब ता चऊं त मौला अलीअ जो रोज़ो ॾेखार मां तो ॿुधायां त मौला अली पाण कीअं थो तोरे मुड़े अचे ओ मुंहिंजा अज़ीज़ नौजवान ओ मुंहिंजा मुसलमान भाउ हिकिड़ो नौजवान नालो इल्मुद्दीन दुनिया में का सुञाणप कोन्हे का ओ जॾहिं इश्क जो डंग लॻुसि रसूलुल्लाह जे बेअदब खे क़त्ल कयईं जॾहिं मियां वालीअ जे जेल जे अंदरि आयो सुप्रीडेंट तो बयान करे त हिकिड़े ॾिहाड़े मां राति जो चौधारी जेल जे पहरो पियो ॾियां पहरो ॾींदे मां अचानक जो ॾिसां त आसमान मां नूरानी लाइट ज़ाहिर थी उहा नूरानी लाइट सिधो मियां वाली जेल में आई कुछ मिनट उहा लाइट आहे वरी लाइट हली वई चई त मां पंहिंजे हिसाब सां चक्कर हणंदे जॾहिं कैदियुनि जे कमरनि ॾे आयुमि ॾिसां त इल्मुद्दीन कमरे में आहे ई कोन को
ॾाढा न सुभान अल्लाह चओ अञा ज़ोर सां सुभान अल्लाह चओ मां सम्झां थो त बाज़ माण्हुनि खे ॻाल्हि नथी वणे न वणे त न वणे बाबा मुंहिंजे क़बर में तव्हां थोड़ी हलंदो भला मुंहिंजे क़बर में तव्हां न हलंदो मुंहिंजे क़बर में जॾहिं मिट माइट पूरे ईंदा त आमिना जो लाल ईंदो हाँ आमिना जो लाल ईंदो आमिना जो लाल ईंदो क़बर में हशर में तूं त कम कोन ईंदे न हशर में कम तूं कोन ईंदे हशर में सुभाणे तूं विसरी वेंदे अॼु मां आयुमि जलसे ते सभिनी नारा हयां मौलाना साहब थो अचे मुफ्ती साहब थो अचे फलाणो थो अचे फलाणो थो अचे जलसो करे मां हलियो वेंदुमि यादि ई कोन हूंदो याद ही न हूंदो त को मुंहुं हलाए बच्चो हलाए काॾे वियो दुनिया में छा थियो हलाए छा न थियो याद हूंदो कंदो बाबा अॼु जो माहौल अहिड़ो आहे त पोइ उन जे लाइ दिलि उन दिलबर सां लॻाइजे जेको न क़बर में विसारे न हशर में विसारे तॾहिं न मोहबत वारे जो न सिवा महबूब जे बेसां मोहब्बत में मज़ो कोने सिवा महबूब जे बेसां मोहब्बत में मज़ो कोने हुजे उल्फत अरबिया सां कुल्फत में मज़ो कोने सदके महबूब मदनी जे हर शय मिली वैया यो जुमलो हुआ तो सभिनी जे लाइ पर मां ख़ास तो चवां उलमा जे लाइ कंहिंजे लाइ आलिमनि जे लाइ ख़ास तो मां चवां पंहिंजो पाण खे हर शे मिली आ महबूब सदके इज्जत मोहब्बत अकीदत सब मिली महबूब मुस्तफा जे सदके सदके महबूब मदनी जे हर शय मिली वैया मिलियो क़ुरान अमानत मिलियो क़ुरान अमानत ख़यानत में मज़ो कोने मिलियो क़ुरान अमानत ख़यानत में मज़ो कोने सभई जो सिवा महबूब सुभान अल्लाह सलात सलाम पढ़ण वारी हिया वाहिद जमाअत हली ले सुन्नत दे हली ले सुन्नत दे वहाबियत में मज़ो कोने खुदा जो कसम ॿिया सभु विकामजण वारा अथई विकामजण वारा यानी जाॾे पैसनि जी ढेरी ओॾे हूंदी उन्हनि मुल्हनि जी फेरी जेकॾहिं हसैनियत जो किरदार हक़ीक़ी अदा कयो आहे त या रसूल अल्लाह चवण वारनि ई अदा कयो आहे अगरि कंहिंजे आॾो कोन झुकिया आहिनि त या रसूल अल्लाह चवण वारा ई कोन झुकिया आहिनि अर्ज़ु पियो कयां त इल्मुद्दीन कोन्हे सुपरी ॾंडो परेशान कुझु टाइम जो गुज़रियो वरी इल्मुद्दीन कमरे में मौजूद आहे पुछा करण लॻो ओ इल्मुद्दीन ॾे त ख़बर अव्वल कोन हुए हाणे काॾां इल्मुद्दीन तो चवे मां त हिते ई मौजूद आहियां चवे थो न न तूं अव्वल कोन हुए हाणे मोटियो आहे कसम कई हुन महबूब जो सच ॿुधाए कारे वियो हुए त इल्मुद्दीन थो चवे त मां वेठो हुयुसि कमरे में मूंखे मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा वठण आयो मौला अली वठण आयो हो मौला अली चो ओ इल्मुद्दीन हल तोखे हुजूर याद फरमाए रहिया आहिनि इल्मुद्दीन खे पाण था फरमाइनि मुंहिंजे मौला अली मूंखे पंहिंजे कुलनि ते विहारे करे सिधो हुजूर जे दरबार में खणी आया दिलबर जे दरबार में जो पहुतुम दिलबर मूंखे पेशानीअ ते चुमी ॾिनी आहे फरमायो ओ इल्मुद्दीन जी या रसूल अल्लाह
जी मुंहिंजा आका फरमायो चाहे त तोखे आज़ाद करे छॾियूं फांसी तोखे कोन मिले छो त तूं हाणे ॿाहिरि निकिरी आयो आहे इल्मुद्दीन तो चवे या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा दिलबर मुंहिंजी दिल थी चवे त हेॾां तुंहिंजो इस्म खजे हेॾां फांसीअ जो फंदो अचे मां उहो गल में पाए करे हर त वॾा नारा हया आहिनि पर दिल थी चवे त फांसीअ जो बंदो गिचीअ में हुजे मां तो मुस्तफा जा नारा हणंदो अचां ओ मुझा दिलबर ओ मुझा प्यारा ओ मुझे महबूब जा गुलाम हाने मौला अली इल्मुद्दीन दे छो आयो नामूस रिसालत जे पहरे जे करे आयो मौला अली दे मौला अली छो खणा मौला अली हुजे वो पंजे कुलन दे खणी हुजूर दे दरबार में पहुंचाए मुझा महबूब बिनी मुझा महबूब पेशानी से चुमी जन छाजे करे नामूस रिसालत जे पहरे जे करे जे करे अज तू ए मां बे चाहूं था न त सिर्फ सखड़ियों जुबानी दावाओं न कयूं तवाओं असा घरन में भी दिलबर मुस्तफा कदम फरमाए तवाओं असाडे भी दिलबर नबी कुर्ब जा कदम खणी अचे त पो इहो ही तरीको थव केड़ो इहो मोहब्बत इश्क वारो उल्फत वारो जे कदे रसूलुल्लाह जे हथ में तलवार आ त अल्लाह मलाइकन खां भी तलवारूं खणाए थो पयो त पो जे कदे रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम जन दीन ता कुर्बानी दिनियो हन त पो तोखे मूंखे भी कुर्बानी ॾियण घुर्जे वक्त अचे त दिलबर नबी जे नाम ता कुर्बान थी वनजे छो त मौत त हुआ भी ईंदो मुंहिंजा सोना पर भलो ना है जो मौत रसूलुल्लाह जे मोहब्बत में अची वने भलो ना है जो मौत रसूलुल्लाह जे इश्क में अची वने अल्लाह ताला फरमायो दिलबर तुझे हर दुश्मन जी पाड़ मां रब पटे छडिया सलात मोहब्बत सा पढ़ो आखिरी गाल बुधाए पो मां पंहिंजी जगह वठा सभई मोहब्बत सा चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या मुझा अजीज दोस्त मुसलमान भा शाम जो मुल्का आलिम बाहर वेठा आहिनि वेठे वेठे उन्हनि जी जो ओज तो नज़र पई त आसमान में हिकिड़ो नओं सितारो ज़ाहिर थियो सितारो जो ज़ाहिर थियो उहे आलिम जल्दी जल्दी विया पंहिंजे मुर्शिद ॾे पंहिंजे रहबर ॾे जेको उन्हनि जो वॾो आलिम हो सिधो विया उन ॾे उहो इबादत में मसरूफ़ आहे चवण लॻा तूं इबादत थो करे होॾां अॼु उहो सितारो ज़ाहिर थियो आहे जेको असां किताबनि में पढ़ियो आहे उहो सितारो ज़ाहिर थींदो त अल क़रीब नबियनि जो सरदार ईंदो वो सितारो ज़ाहिर थी चुको आहे हाणे वेह का को मशवरो कर का सलाह दे उन पंहिंजा किताब खोलिया सब आलिम वेठा वेही करे न नतीजे ते पहुतो त मुंहिंजो इल्म इन ॻाल्हि ते पहुतो आहे त उन नबीअ जो नूर उन जे बाबे अब्दुल्ला जी पेशानीअ में आयो आहे हाणे हिकिड़ो ई हल आहे हिकिड़ो ई तरीक़ो आहे अञा अब्दुल्ला निकाह न कयो आहे अञा अब्दुल्ला शादी न कई आहे हाणे हीअं कयो को अहिड़ो तरीक़ो इख्तियार कयो त अब्दुल्ला के शादी खां अव्वली क़त्ल करे छॾियो निकाह खां अव्वली क़त्ल करे छॾियो न बाबो हूंदो न नबी जमंदो चई हा इहा सलाह त ॾाढी भली हाणे केरु वेंदो केरु वञी करे मके जो सफ़र करे हिकिड़ो जवान उथी बीठो आहे चवण लॻो मां थो वञा मां वञी करे क़त्ल करे ईंदुमि चई इनाम छा ॾींदो जेको तूं घुरंदे तोखे उहो इनाम मिलंदो मुस्लमान उहो नौजवान तरार खंजर खणी करे सफ़र शुरू कयो आहे सफ़र कंदे कंदे महीनो ॿ अची करे सिधो मके पाक पहुतो आहे जॾहिं बैतुल्ला मके पाक जो पहुतो त मके जे ॿाहिरां काबे जो जेकॾहिं रस्तो ॾिसी करे अंदर अचण जी जो पियो करे त हिकिड़ो नौजवान अंदरों ॿाहिरि थो अचे ही जो चवे त ओ नौजवान मां परे खां सफ़र करे आयो आहियां मूंखे ॾे त ख़बर अब्दुल मुतलिब जो पुटु अब्दुल्ला काथे आहे मूंखे अब्दुल्ला सां मिलणो आहे वो नौजवान तो चवे सफ़र परे खां करे आयो आहे थक तोखे ॾाढो हूंदो वेहो तुंहिंजी ख़िदमत कयां थक पट मानी खाओ सफ़र तां आयो आहे पोइ तोखे अब्दुल्ला जो पतो थो ॿुधायां
अबा हेडा मां सना कया हे नौजवान खिले तो पियो खबर न आहे छा ॻाल्हि आहे सुभान अल्लाह नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर मुर्शिदो साहिब सैयदो साहिब जश्न मिलादे मुस्तफा आवाज आवाज अल्लाह ताला जश्न मिलादे मुस्तफा महबूब जो हकी मस्तानो बनाए चल मस्ता है अल्लाह असा के न दे चओ आमीन गाना चओ आमीन तार्ज पे क्या तो उन नौजवान चयो त रहो जने रहण रहियो हिकु ॾींहुं ॿ ॾींहं टे ॾींहं जो हुनजी ख़िदमत थी 3 ॾींहंनि खां बाद में वो पुछा करण वारो पुछा तो करे साहबा दे हाल वाल त अब्दुल्ला काथे आ मूंखे अब्दुल्ला सां मिलणो आ तो नौजवान मुस्कुराए करे तो चवे जंहिंखे तूं क़त्ल करण आयो आ ओ अब्दुल्ला मां ई आहियां जंहिंखे तूं क़त्ल करण आयो आ ओ अब्दुल्ला मां ई आहियां जने सोने अब्दुल्ला जो इं फरमायो न तो हुन जो तो यार मां त कंहिंखे ॿुधायो ई कोन्हे को मां त कंहिंखे ॾसियो ई कोन्हे को रस्ते ते त को मूंसां मिलियो ई कोन हुयो हिनखे कीअं ख़बर पइजी वई पाण फरमायो छो थो क़त्ल करणु चाहे कि असांजो इरादो आ त नबी न अचे नबी न अचे नबी न अचे पाण फरमायो भला नबीअ खे मां थो आणे आया अल्लाह थो आणे जी अल्लाह थो आणे जी पोइ जंहिंखे अल्लाह आणे उनखे केरु थो रोके सघे सोने अब्दुल्ला जो ये लफ्ज़ फरमाया कदमन ते किरी करे अर्ज़ो करे त ओ सोना मां त तुंहिंजो गुलाम पर मुंहिंजी आल बि तुंहिंजे दर जी गुलाम आ हे उतां वापसि वरियो आ त हुननि आलिमनि चयो त यार वयो हिकिड़ो ॼणो आ काथे पकड़जी न पवे मता राज खोले न विझे राज जो खोलींदो त अरब वरी असां सां विढ़ंदा हाणे हीअं कयो हिकिड़े जे आसरे न लॻो 70 ॼणा ॿिया तयार थियो 70 ॼणा तयार थिया तयार थी करे जॾहिं मके पाक आया पुछा कयूं त अब्दुल्ला काथे आ ख़बर पयनि त अब्दुल्ला जंगल में शिकार करण वियो आ ही बि आया हज़रत अब्दुल्ला रुपया कन पर अल्लाह जे तरफ का हिकड़ो एड़ो मंजर पेश करनो हो जो इत्तिफाक सा रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो नानो हजरत वहब साईं भी उन वक्त पहाड़ ता गुजरी रहो हो पहाड़ ता पियो गुजरे हेडा जो 70 जो 70 आया हिनन जो सोने अब्दुल्ला के ॾिठो हिनन हकल कई त ओ नौजवान बीहो 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 छडायास हाणे हिकड़ो ॼणो काडा छडाए सके 70 ॼणनि खां काडा छडाए सके चौधारी जो 70 जो 70 यहूदी फिरी आया जॾहिं हज़रत अब्दुल्ला जे वेझो जो अचण लगा त अल्लाह ताला जल जलालु आसमान मां मलाइक नाज़िल फरमाया तरारो मलाइक खणी आया घोड़न ते सवार थी करे आया मलाइक लंदा विया हिकु लम्हो ई कोन गुज़रियो हिकड़े लम्हे जे अंदर 70 जो 70 यहूदी खत्म करे छॾिया 70 जो 70 यहूदन जो ढेर पयो हो ओ जॾहिं 70 जो 70 यहूदन जो ढेर पयो हो हज़रत अब्दुल्ला ॾिसी करे मुस्कुरायो त हे आया हा मीलाद रोकराइण हज़रत वहब जो ॾिठो चई त यार अब्दुल मुतलिब जे पुट जी हिफ़ाज़त आसमान जी मखलूक कई आ मां अखियुनि सां ॾिठी आ त पोइ अब्दुल्ला त को आम हस्ती न आहे अब्दुल्ला त को वॾी हस्ती आ सिधो आयो घर पंहिंजी घरवारी खे तो चवे मुंहिंजे घर में आमना वेठी आ अॼु मां आमना जो रिश्तो ॾिसी आयो आहियां जी काथे ॾिसी आयो आ कि दिल थी चवे त मां आमना जो निकाह अब्दुल्ला सां करायां अब्दुल मुतलिब जे पुट सां करायां दुनिया जो उसूल छा आहे अबा घोट वींदो आ रिश्तो वठण या कुंवार वारा ईंदा आहिनि घोट वारा वींदा आहिनि या कुंवार वारा ॿिया नथा ॻाल्हायो माना तव्हां ॻाल्हायो मजबूरन परणायो वियो अलाए छा घोटाए था वेंदा आहिनि या कुंवारे था वेंदा आहिनि घोटाए था वेंदा आहिनि न पर हिते मंज़र अजीब हुयो हिते मंज़र अजीब हो घोटाए था कोन वया कुंवाराए था पाण आया
हिते वरी अजीब मंजर हो जो हजरत वहब पंहिंजी घरवारी खे चयो त तूं वञी करे अब्दुल मुतलिब सां वञी करे चई अचो त अब्दुल मुतलिब मुंहिंजे घर में आमिन आया मां उन सां तुंहिंजे पुट अब्दुल्ला जो रिश्तो करणो थी चाहियां। वो अम्मा जो आई हजरत अब्दुल मुतलिब ईअं त रिश्तो कोन कंदो न। अब्दुल मुतलिब खे ख़बर आहे त हे मुंहिंजो बच्चो उहो नबी हे मुंहिंजो बच्चो उहो बच्चो आहे जंहिंमां अल्लाह जो नबी पैदा थियण वारो आहे। वो सोणे अब्दुल मुतलिब के अव्वल ही खबर आई मानो चवंदा अब्दुल मुतलिब नऊज़ बिल्लाह शिरक ते हुयो। छो बाबा शिरक ते हुयो? कि नालो अब्दुल मुतलिब हुयुसि न, माना मुतलिब माना अब्दुल मुतलिब माना मुतलिब जो बानो मुतलिब जी इबादत करण वारो। अरे न चरिया अब्दुल मुतलिब जो असुल नालो आहे आमिर। आमिर नालो आहे साईं जो। असुल ॻाल्हि इहा हुई त साईं जो बाबे साईं जे बाबे शादी कई मदीने मां। ॿुधनि मदीने मां शादी कई। साईं जो बाबो जो वापसि आयो त बाबो जहान छॾे वियो। हज़रत आमिर मदीने में रहा। मदीने में रहा थोड़ा जो बालिग थिया जवान थिया ओडे अमर सां रहंदा अकेला। मुतलिब हुयो साईं जो चाचो। वो चाचो वयो पंहिंजे भाइटे खे वठण त मुंहिंजो भाउ त जहान छॾे वयो भाइटो अकेलो रहंदो हूंदो वञा वञी करे पंहिंजे भाइटे खे वठी अचां। वो मदीने तैयबा अची पंहिंजे भाइटे आमिर खे उतां खणी आयो मके पाक। जॾहिं ओॾां वठी जो आयो न मके पाक त हज़रत अब्दुल मुतलिब खे त अवल कंहिं ॾिठो ई कोन हो। छो साईं पैदा ई उते थियो हो साईं वॾो ई उते थियो हो जवान अची करे मदीने पाक में थियो। जॾहिं आयो न मुतलिब सां गॾु मुतलिब अॻियों सवारीअ ते सवार आहे पोयों हज़रत आमिर वेठो आहे सुहिणो हुस्नो जमाल वारो। जॾहिं सवारी जो मके में दाख़िल थी चयो मुतलिब लगे तो तू गुलाम खरीद करे आयो आहे लगे तो तू गुलाम खरीद करे आयो आहे। साईं जो न गुलाम न आहे मुंहिंजो भाइटियो आहे मुंहिंजो भाइटियो आहे मुंहिंजो भाइटियो आहे हाशिम जो पुटु आहे मुंहिंजो भाइटियो आहे। उन्होंने चयो त न हे त तुंहिंजो गुलाम आहे माना लिकाए थो न मता को ख़रीद न करे हे त अब्दुल मुतलिब आहे माना मुतलिब जो गुलाम आहे ज़र ख़रीद छल। पोइ हज़रत आमिर जो मके में घुमंदा हा त पोइ चवंदा अबा हे केरु आहे? चवंदा अब्दुल मुतलिब आहे यानी मुतलिब जो गुलाम आहे जेको इहो ज़र ख़रीद करे आयो हो। पोइ इहो मशहूर थी वियो नालो इहो पइजी वियो अब्दुल मुतलिब। इहो कीअं थो थी सघे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम जो नूर मुबारक जंहिं पेशानीअ में अचे उहो मुशरिक कीअं थो थी सघे पियो? ख़ुदा जो कसम हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी करे हज़रत अब्दुल्लाह ताईं रसूलुल्लाह जो नूर जंहिं ज़ात ते बि समारो थींदो आयो को बि मुशरिक कोन हुयो। सभु अल्लाह जे तौहीद जा अलमबरदार हुया सभु तौहीद परस्त हुया सभु मुवहिद हुया। अब्दुल मुतलिब खे ख़बर आहे त हे मुंहिंजो पुटु उहो पुटु आहे जो इन मां अल्लाह जो नबी पैदा थियण वारो आहे। वो अब्दुल मुतलिब जो मासियूं काथे रहंदियूं? मदीने। काथे रहनि? मदीने। हाणे मदीने में हिकु औरत आहे उन औरत हिकिड़े ॾियारे ॿाहिरि निकिरी करे वॾी आलिम यानी बुज़ुर्गानी औरत उहा निकिरी करे उन वक़्तु हुनखे चवंदो चयो वेंदो काहिन या असां चवंदा आहियूं न मुर्शिद रहबर बुज़ुर्ग त उन वक़्तु अरब चवंदा या काहिन मर्द हूंदो त काहिन औरत हूंदी त उनखे चवंदा काहिन। हिकु काहिन औरत आहे उहा मदीने में ऐलान थी करे त ए मदीने जूं औरतूं हो सभु पंहिंजूं पंहिंजूं धीअरियूं वठी अचो मुंहिंजे साम्हूं। मां इन इल्म ते पहुती आहियां त तव्हां में हिकु अहिड़ी बख़्त वारी न्याणी आहे जंहिंजो पुटु नबियनि जो सरदार थियण वारो आहे। त मदीने जी मायुनि में हिकिड़ी ख़ुशी जी लहर अची वई। मदीने जी मायुनि चयो त असांजी न्याणियुनि मां का अहिड़ी न्याणी आहे जंहिंमें नबियनि जो सरदार अचे। सभु न्याणियूं वठी आया हुनजे साम्हूं सभिनी खे ॾिसंदी वई। ओ जॾहिं अम्मा आमिना ते नज़र पयसि न त चयईं त मुंहिंजो इल्मु चवे थो या त हीअ पाण रब जे अज़ाब खां ड्रेजारींदी पर जेकॾहिं हीअ पाण नथी ड्रेजारे न त हिन जो जेको पुटु हूंदो उहो मुबशिर बि हूंदो त नज़ीर बि हूंदो बुरहान भी हूंदो त मुनीर भी हूंदो हिन जो पुट नबियन जो सरदार हूंदो। हाणे या मदीने में गाल थी वई मशहूर मदीने में जो गाल थी वई मशहूर खबर पई हजरत अब्दुल मुतलिब साईं जे माशिन के बिन रिश्तेदारन के छो त अमड़ जे तरफ खां सब रिश्तेदार रहंदा मदीने में। वरी अब्दुल्ला साईं जी अम्मा उहा जेका साईं शादी कई अब्दुल मुतलिब उहा भी कई मदीने मां।
हजरत अब्दुल्ला जी अम्मा उहा भी मदीने जी इहा ॻाल्हि जो मशहूर थी वई न त फिलाणी काइना औरत आमिना जे लाइ हीअं चयो आहे वहब जी न्याणीअ जे लाइ हीअं चयो आहे वहब जी न्याणीअ जे लाइ हीअं चयो आहे अब्दुल मुतलिब खे त पक्का न त मुंहिंजे पुट मां नबी पैदा थियण वारो आहे ख़बर पयसि आमिना जी त रिश्तो पाण न पियो वञे वठण इंतज़ार पियो करे छो त मूंखे पक आहे त अब्दुल्ला मां ॼमंदो रसूलुल्लाह त मूंखे पक आहे जेकॾहिं वाकई आमिना उहा आहे त उन जो रिश्तो कंहिं न कंहिं तरीक़े सां ज़रूर ईंदो पोइ जॾहिं हज़रत अम्मा आमिना जी अम्मा जॾहिं जो आई त अब्दुल मुतलिब दिल में जो मां त वरी इंतज़ार में हुयुमि त मूंखे कहिड़ो एतिराज़ आहे मां निकाह कराए थो छॾियां हज़रत अब्दुल्ला जो अम्मा आमिना सां निकाह थियो अर्ज़ करण जो मतिलबु अब्दुल्ला जा दुश्मन आया त अल्लाह ताला जो छा इरादो आहे इन शानियक वल अबदर दिलबर तुंहिंजा दुश्मन बेनसुला आहिनि तुंहिंजे दुश्मननि खे ख़तम करणो आहे रब जो कमु आहे वो 70 यहूदी आया अल्लाह उन्हनि खे बि ख़तम करे छॾियो आमिना जे लाल जॾहिं दीन जो अलम बुलंद कयो त मके जा वॾा वॾा सरदार दीन जा दुश्मन बणिजी करे बीही रहिया अल्लाह उन्हनि खे बि नेस्तो नाबूद करे छॾियो ओ मुंहिंजा सोना वरी सिद्दीक़ अकबर जे दौर में मुसैलमा कज़्ज़ाब आयो अल्लाह उनखे बि ख़तम करे ॾेखारियो फारूक आज़म जे दौर में कैसरो किसरा जा दुश्मन बणिजी पिया त अल्लाह ताला उन्हनि खे बि ख़तम करे ॾेखारियो सोने उस्मान जे दौर में बाग़ी आया मौला अली जे हथारां अल्लाह उन्हनि खे बि ख़तम करे ॾेखारियो वरी सोने हुसैन जे दौर में यज़ीद आयो अल्लाह ताला सोने हुसैन जे खून जी बरकत सां यज़ीद जो नाम निशान ई दुनिया तां ख़तम करे ॾेखारियो ओ सोना हर दौर में ईअं दीन जा दुश्मन आया जॾहिं बि दीन जा दुश्मन आया अल्लाह ताला को न को पंहिंजे हबीब जो हिकिड़ो वफ़ादार अॻिते मोकिले करे उन्हनि खे ख़तम करे ॾेखारियो अॼु जे दौर में ख़त्म नबूवत ते हमलो थियो सभु ख़ामोश वेठा हा अल्लाह ताला उन दौर में भी अबू बकर सिद्दीक़ खां वठी करे अॼु ताईं सुन्नत बरक़रार रखंदे अहले सुन्नत मां अल्लाह हिक जवान खे ॿाहिरि ज़ाहिर फरमायो यो अल्हम्दुलिल्लाह फख्र असां अहले सुन्नत जमात जो आहे यो नाज़ असां जो आहे जो अमीरुल मुजाहिदीन भी असां जो आहे अमीरुल मुजाहिदीन भी असां जो आहे उन सोणे अची करे नारो जो बुलंद कयो त को दुश्मन काॾे भगो को दुश्मन काॾे भगो हाणे असां ते हक़ आहे त असां दीन सां केतिरो था हलूं हाणे असां जे मथां लाज़िम आहे असां दीन जो केतिरो था साथ ॾियूं जेकॾहिं साथ ॾींदासीं दुनिया आख़िरत में आबादी आहे जेकॾहिं साथ न ॾींदासीं रब बेपरवाह आहे बेनियाज़ आहे हुनखे कंहिंजी बि परवाह कोन्हे का दीन बि बेनियाज़ त रसूलुल्लाह जी ज़ात बि कंहिंजी मोहताज कोन्हे का त सोना लड़ी ईंदासीं त पंहिंजो भलो थींदो पंहिंजो वक़्तु जाॻंदो दुनिया बि पंहिंजी भली थींदी आख़िरत बि पंहिंजी भली थींदी दुआ कयो त अल्लाह ताला जल जलालहु इहा महफ़िल मीलाद पांजे दरबार में कबूल मंजूर फरमाए जेके दोस्त आया अल्लाह ताला उन्हनि जो नेक तमन्नाऊं पांजे दरबार में पूरियूं फरमाए अल्लाह ताला जल जलालहु जन दोस्तनि महफ़िल कई उन्हनि जे रिज़्क़ में रोज़ीअ में उमिर में जान में माल में बरकतूं रहमतूं अता फरमाए अल्लाह ताला आलम इस्लाम जे खैर फरमाए अल्लाह उलमा अहले सुन्नत जो बोल बाला फरमाए सब चो आमीन अल्लाह अहले सुन्नत जो बोल बाला फरमाए अल्लाह मशाइख अहले सुन्नत जो बोल बाला फरमाए ओ मुंहिंजा साईं सब बुज़ुर्ग असां जा कंबर वारो साईं बे असां जो मशहूरन वारो साईं बे असां जो रोज़े दड़ी रहबर बे असां जो कलंदर शहबाज बे असां जो रहमतपुर वारो जवान बे असां जो हर हिक जो पंहिंजो मिजाज आ सिद्दीक़ जो मिजाज नरम आ त फारूक जो मिजाज वरी गरम आ उस्मान सोने जो मिजाज नरम आ त वरी मौला अली जो मिजाज गरम आ हर गुल जी पंहिंजी खुशबू आ हर बुजुर्ग जो पंहिंजो कम आ हर बुजुर्ग अल्लाह जे रसूल जे दीन जी सरबुलंदी रे कम करे रहियो आ पर मुंहिंजा साईं अल्लाह ताला वरी उन्हनि सभिनी जी दुनिया जी लेवल ते अल्लाह वाग अॼु जे दौर में तहरीक लब्बैक खे अता फरमाई आहे अॼु जे दौर में तहरीक लब्बैक या रसूल अल्लाह असां जे मथां कर्ज़ थी रखे कर्ज़ सोना कर्ज़ रखे साथ ॾींदे त इंशाअल्लाह बेड़ो पार थी पवंदो हे जहान भी आबाद त हो जहान भी आबाद दुआ कयो त जो दम जियारे महबूब जी मोहब्बत में जियारे तेरे मौत साम्हूं हुजे ज़ुबान ते रसूलुल्लाह जो कलमो अखियुनि जे साम्हूं वदुहा वारो चेहरो हुजे व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सुभान अल्लाह।